पिया शागिद अकबर गनी अमान चांडियो सरमत मीरानी अदालती हुक्म ते जेल हवाले कयो वियो आहे। सीडीडी गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी के एटीसी में पेश कयो। जांच ऑफिसर अदालत में सिंध हाई कोर्ट के हुक्मनामे की कॉपी पेश कई। अदालत बिन्हीं नौजवाननि के जेल कस्टडी करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया शागिद अकबर गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी अदालती हुक्म ते जेल हवाले कया विया। अवां खे ख़बर ॾियूं पिया त सीडीडी गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी के एटीसी में पेश कयो। जांच ऑफिसर अदालत में सिंध हाई कोर्ट के हुक्मनामे की कॉपी पेश कई। अदालत बिन्हीं नौजवाननि के जेल कस्टडी करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया त जांच ऑफिसर अदालत में सिंध हाई कोर्ट के हुक्मनामे की कॉपी पेश कई। अदालत बिन्हीं नौजवाननि के जेल कस्टडी करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। शागिद अकबर गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी अदालती हुक्म ते जेल हवाले सीडीडी गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी के एटीसी में पेश कयो। जांच ऑफिसर अदालत में सिंध हाई कोर्ट के हुक्मनामे की कॉपी पेश कई। अदालत बिन्हीं नौजवाननि के जेल कस्टडी करण जो हुक्म ॾेई छॾियो। शागिद अकबर गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी अदालती हुक्म ते जेल हवाले। अवां खे ख़बर ॾियूं पिया सीडीडी गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी के एटीसी में पेश कयो। जांच ऑफिसर अदालत में सिंध हाई कोर्ट के हुक्मनामे की कॉपी पेश कई। अदालत बिन्हीं नौजवाननि के जेल कस्टडी करण जो हुक्म ॾेई छॾियो। शागिद अकबर गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी अदालती हुक्म ते जेल हवाले कया विया। सीडीडी गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी के एटीसी में पेश कयो। जांच ऑफिसर अदालत में सिंध हाई कोर्ट के हुक्मनामे की कॉपी पेश कई। अदालत बिन्हीं नौजवाननि के जेल कस्टडी करण जो हुक्म ॾेई छॾियो। शागिद अकबर गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी अदालती हुक्म ते जेल हवाले सीडीडी गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी के एटीसी में पेश कयो। जांच ऑफिसर अदालत में सिंध हाई कोर्ट के हुक्मनामे की कॉपी पेश कई। अदालत बिन्हीं नौजवाननि के जेल कस्टडी करण जो हुक्म ॾेई छॾियो। शागिद अकबर गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी अदालती हुक्म ते जेल हवाले सीडीडी गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी के एटीसी में पेश कयो। जांच ऑफिसर अदालत में सिंध हाई कोर्ट के हुक्मनामे की कॉपी पेश कई। अदालत बिन्हीं नौजवाननि के जेल कस्टडी करण जो हुक्म ॾेई छॾियो। शागिद अकबर गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी अदालती हुक्म ते जेल हवाले कया विया। सीडीडी गनी अमान चांडियो ऐं सरमत मीरानी के एटीसी में पेश कयो वियो।